जिन काछे में बरसात खां पोइ नयूं वही अचण करे केतिराई ॻोठ पाणी हेठ अची विया आहिनि। पाक फ़ौज ऐं इंतिज़ामिया तरफ़ां इमदादी कार्रवायूं बि जारी आहिनि। खुराक जी खोट सबबि मुतासिर इलाइक़नि में सूरतहाल संगीन थी वई आहे। काछे में बरसात खां पोइ ॿोॾि वारी सूरतहाल आहे। नयूं वही अचण करे केतिरनि ई ॻोठनि जो जोही समेत ॿियनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। FP बंद खे RD 44 47 RD 50 वटां लॻल घारा बि अञा ताईं बंदि नाहिनि थी सघिया, जॾहिं त नई गाज में लाथ अची वई आहे। काछे में पाक फ़ौज इंतिज़ामिया तरफ़ां हेलीकॉप्टर ज़रिए मुतासिर इलाइक़नि मां माण्हुनि खे कढण ऐं खाद खुराक जो सामान पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे। पाणी हेठि आयल ॻोठनि में ॻोठ सावड़ो, न्यू कॉलोनी, बचलशाह, सावल, गोलो फ़कीर, छनी ॻोठ, शेख रोदनाणी, कासिम रोदनाणी, बहावल ॻोठ, नंगर दारियो ऐं बाज़माल खोसो समेत ॿियनि केतिरनि ई ॻोठनि जा रहवासी अञा ताईं बेयारो मददगार वेठल आहिनि। खुराक जी खोट सबबि सूरतहाल संगीन थी वई आहे।